हिन वक़्तु मौजूद आहियां कविता पब्लिकेशन हैदराबाद, जिते असांजो दोस्त मोहन मधोच उन वटि असां अॼु कही आया आहियूं। ऐं साईं जो हीउ जेको पंहिंजो पब्लिकेशन ऐं हीउ जेको ख़ज़ानो आहे किताबनि जो, असां उन्हनि खे ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे त वॾो तइदादु साईं वटि सिंधी जेके किताबनि जो तमामु वॾो ख़ज़ानो आहे। ऐं साईं जो पब्लिशिंग जो पंहिंजो इदारो आहे कविता पब्लिकेशन। त अॼु असांखे मौक़ो मिलियो आहे साईं सां मिलण जो बि, त साईं खां असां हिन पंहिंजी कविता पब्लिकेशन जे बारे में थोरो पंहिंजो राय जो असां वठंदासीं। त साईं, तव्हां हीअ जेका कविता पब्लिकेशन जो क़याम कॾहिं आंदो आहे हिन में पंहिंजो हैदराबाद में? साईं मोहन मधोच। महिरबानी अदा मसूद जी जी। असांजो बेसिकली कमु त असां 1996 खां शुरू कयो, जी जी। पर कविता पब्लिकेशन जो बाक़ाइदे शुरूआत जेका 2004 खां थी, जी। त तॾहिं खां हेल ताईं असां 232 किताब छपी चुका आहियूं, ज़बरदस्त। जंहिंमें अल्ताफ़ शेख खां सवाइ अमर जलील ते 2 सीरीज़ूं छपियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वॾा राइटर्स आहिनि, जंहिं ते यादगिरियुनि जा किताब, सफ़रनामनि जा किताब, जी जी जी। तमामु भंभरे जा किताब, जी। स्क्रिप्ट ते, सिंधी लिखत ते, ईअं इलाही आहिनि। कंहिंजा नाला तमामु जेके बि असांजा महिरबान राइटर आहिनि, तक़रीबन उन सां नियाज़मंदी बि आहे जी। ऐं उन्हनि जा किताब छपी चुका आहिनि। साईं, शुरूअ में जॾहिं तव्हां पंहिंजो हिन जो क़याम अमल में आंदो त उन वक़्तु जेके वॾा महान लेखक आहिनि उन्हनि जा पहिरियां कंहिंजा किताब अवां जेका पब्लिश कया? शुरू में किताब जेको मूं छपियो त हिकिड़ो असांजो ॼाण सुञाण वारो दोस्त हो, उन चयो त केरु मुंहिंजो किताब कोन थो छपे, कोन छपे थो, हीउ फलाणो। पर हुन मवाद ॾिनो त मूं वटि ओॾी महिल अली बाबा वेठल हो। अच्छा। त हुन चयो त न यार, हिन नौजवान जो किताब छपणु घुरिजे। हा। मां पढ़ो। जी जी। त मूं छा कयो, मवाद वठी उहो थोरो कंपोज़ कराए ॾिठमि त हुन में हुनजा ख़्याल जेके आहिनि थोरा क़ीमती हुआ, हुनजी शाइरी में वज़न हो। अच्छा। पहिरियों किताब मूं ईअं छपियो। अच्छा। उन खां पोइ रीटा शहाणी जी ॿिपरे जा ॿपल किताब मिलियो। जी जी। त उहो मूं छपियो त उहो ॾाढो पॉपुलर थियो। अच्छा। त पहिरियों किताब जॾहिं छपियो त आरीसर साहब मूंखे चवंदो, यार हिन छोकिरे जी शाइरी वाजिबी आहे। वाह। त ईअं मूंखे हौसलो मिलियो ऐं मां ईअं पोइ सुठा किताब कोशिशि कंदो हुउसि, सुठा किताब छपंदो वञा। जी। ऐं माना सुठो किताब मां पंहिंजे नज़र मां बि गुज़ारींदो हुउसि। जी। ऐं किताब आउं चवंदो सुठनि पढ़ंदड़नि खे बि इहे किताब ईअं मिलंदा वञनि। जी जी। ईअं इलाही किताब मूं छपिया आहिनि। हाणे सुठा जेके हुजनि था त छपां थो पंहिंजे जी जी बजट ऐं पंहिंजी माना लिमिटेड जेके। त साईं, हिन वक़्तु असांजे सिंध ऐं हिंद जा जेके वॾा लेखक ऐं अदीब महान आहिनि, उन्हनि जे जेके वॾा वॾा नाला आहिनि, उन्हनि जा यानी जेके कुझु नाला वठणु फरमाईंदो त कहिड़नि कहिड़नि वॾनि अदीबनि जा हिन वक़्तु ताईं तव्हां किताब पंहिंजे कविता पब्लिकेशन जे प्लेटफॉर्म तां तव्हां शाया कया आहिनि? ॾिसो न, सिंधी जा ॻाल्हि कजे त पंहिंजो अल्ताफ़ शेख साहब जा किताब छपियो आहे, सफ़रनामे जो। जी। अमर जलील ते हिकिड़ी सीरीज़ हुई जेका उन ते मुख़्तलिफ़ माण्हू लिखिया, उहो साईं मुख़्तार मला उनखे कंपाइल कयो। उहे 2 सीरीज़ 2 हिकिड़ा नंबर मूं आंदा। ऐं उन खां अलावा पंहिंजो काज़ी खादिम आहे, डॉक्टर काज़ी खादिम, हुनजी जेके सारूणनि जी सभई किताब मूं छपिया। 14 अञा ताईं छपी चुका आहिनि। अच्छा। 15 हाणे छपिबो, जेको हाणे 1-1.5 महीने खां पोइ अची वेंदो। ऐं इब्राहिम जोए ते मूं किताब छपियो। वाह वाह वाह। ऐं छा चवंदा आहिनि, साहिल कोस छपी असां। उहो हिंद जो तमामु वॾो स्कॉलर हो। अच्छा। साहिल कोस उहो न सिर्फ़ु अरबी, फारसी, सिंधी जो ॼाणू हो, प्रोफेसर हो ऐं उनजी लुगत ते हुन वॾो कमु कयो। अच्छा। हुनजो इहो किताब मूं छपियो जेको हाणे अणलभो आहे। अच्छा। ऐं उनजो इल्मी उरुस ते किताब हो, शाइरी जेके नवां सिखंदड़ आहिनि उनजे लाइ तमामु वॾी सपोर्ट हुई। उहो किताब सपोर्ट मिली हुनखे। उहो बि हाणे आउट ऑफ स्टॉक हुयो। अच्छा। त अहिड़े हिंद जा रीटा शहाणी जा मूं 7 खनि किताब मूं छपिया। जी जी। उन में उनजी आत्मकथा आहे, कहाणियूं आहिनि, सफ़रनामा आहिनि। जी जी। ऐं उनजी सचल ते किताब आहे ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ओशो ते आहे। जी जी। इहे मूं किताब छपिया। जी। ऐं
पंहिंजो गोवर्धन घायल शर्मा आहे, जी उन खां वठी हीरे ठक्कर जो बि किताबु छपियो आहे, जी जी मीना शरंगी जो छपियो आहे। जी अहिड़े क़िस्म सां जेके बि मूंखे माना को सुठी लॻे थी त मां छपां थो। जी हाणे जेके बि हाणे छा आहे त जेतोणीकि मोबाइल जो इहो थी वियो आहे, इन जी करे माण्हू हीअ बि पढ़नि था, उहो बि पढ़नि था। जी 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 ईअं बसि इहो आहे, इन ते कमु जारी साईं, हिन दुनिया में जॾहिं तव्हां हिन किताब वारी दुनिया में तव्हां पेर पातो त ज़ाहिर आहे तव्हांखे पंहिंजो लिखण जो हिकिड़ी जागृता उहा बि पैदा थी हूंदी। त उहा जेका तव्हांजी पंहिंजी पर्सनली लिखण जी जागृता उहा कॾहिं खां शुरू थी ऐं कीअं शुरू थी, कहिड़े किताब खां शुरू थी? इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मूंखे लिखण जो शौक़ु कोन हो। जी असां सिर्फ़ु प्राइमरी खां वठी किताब मिलंदा असां मार्केट एरिया में, जी लाइब्रेरी मां जी रेंट ते मिलंदा हुआ, जी जी अठाना हफ़्ते जा, जी जी या मुख़्तलिफ़ लाइब्रेरियूं असां खोजा हा। लाइब्रेरी हुई, जी जी पाकिस्तान नेशनल सेंटर हो, जी 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 अमेरिकन सेंटर हो, त जी। पढ़णु ईंदा हुआसीं। जी पढ़ण जो शौक़ु त हो, जी पोइ ईअं असां पढ़णु शुरू कयो। वरी जॾहिं पब्लिशिंग जो कमु शुरू थियो जी त मुख़्तलिफ़ अदीब राइटर मां जीअं त मां मुंहिंजो साइंस सब्जेक्ट आहे, MSc फिज़िक्स कयल आहे, जी त इन सां गॾु मूं मुख़्तलिफ़ कॉलेजनि में पढ़ायो बि आहे, अच्छा इंटरव्यू बि ॾिना। जी जी सो हाणे असांजो नसीबु हिते ई हो, जी त इन करे हाणे हिते मुख़्तलिफ़ अदीब अचनि था, राइटर ऐं मुख़्तलिफ़ शाइर अचनि था। आसी ज़मीनी असांजो सुठो दोस्त आहे नसीब मिर्ज़ा, जी जी असांजो सुठो दोस्त आहे ताज जोयो असांजो। जी 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 त अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ अहिड़ा घणे अदीब अचनि था, उन्हनि मां सिखूं था। जी ऐं जी सिखंदे सिखंदे आहिस्ते पोइ लिखण जो शौक़ु थी वियो, थोरो जी घणो मिली जी जी महिल ईअं कयूं था। हाणे इहा आहे, थोरो घणो ॿ टे किताब त तव्हांजो असां सफ़रनामो पूना एक्सप्रेस पढ़ियो आहे, माशाल्लाह ॾाढो शानदार लिखियलु आहे। तव्हां उन खां अलावा बि तव्हांजा ॿियो किताब तव्हांजा उहे तव्हां पंहिंजा पब्लिश कया आहिनि, तव्हांजा पंहिंजा जेकी तव्हांजी पंहिंजी लिखणी हुजे, जी जी उहे कहिड़ा ॿ आहिनि? किताब, हिकिड़ा मूं हिकिड़ो डॉक्टर काज़ी खादिम ते कंपाइल कयो आहे, जी मुरतब कयो आहे, जी जहिड़ो साध सुगंध जो। जी ऐं ॿियो किताब रीटा शाहणी ते कंपाइल कयो आहे। अच्छा उन जी डेथ खां पोइ उन ते जेके बि मवाद मिली सघियो, जी। जेके बि उन्हनि माण्हुनि जा मकाला मज़मून मिलिया जी या मेमार्स हुयूं, उहे सभु उन में शामिलु हुयूं। अच्छा ऐं हिकिड़ो ॿियो सफ़रनामो आहे, त्रिवेणी संगम, जी उहो बि सफ़रनामो आहे मुंहिंजो। उहो अञा कंपोज़ थी वियो आहे, अच्छा पर उहो अणछपियल आहे, हाणे छपिबो। अच्छा, रीटा शाहणीअ जो जेको किताब छपियो उन जो उनवान कहिड़ो हो साईं? उन जो आत्मकथा जो ॿिपहरी जा ॿपल। ॿिपहरीअ जा ॿपल। पर उन ते कंपाइल जो किताबु हो, जी। उन जो नालो हो रीटा शाहणी सिंध हिंद जी कहाणी। अच्छा उहो मूं कंपाइल कयो। अच्छा अच्छा अच्छा, ज़बरदस्त। ऐं साईं तव्हांजो जेके पब्लिशिंग खां पोइ जेको कमु तव्हां वटि अचे थो ऐं जेको किताब हिते पब्लिशिंग खां बाद में जॾहिं मार्केट में वञे थो त तव्हांजो मार्केट सां बि इहे पंहिंजो सप्लाई करणु या उन जी अवेयरनेस ॾियणु या उन्हनि किताब घर जेके आहिनि मुख़्तलिफ़ सिंध में उन्हनि ताईं बि त तव्हां पहुचाईंदा आहियो या जेको छपाईंदो आहे उहो पहुचाईंदो आहे? असल में छा आहे, अॻे असां वटि हिते शाह लतीफ़ किताब घर हूंदो हो, जी उहो पूरी सिंध में डिस्ट्रीब्यूट कंदो हो। जी हाणे उहो कोन्हे। जी उहो असां पाण बि मुख़्तलिफ़ जेके किताब घर हुआ उन्हनि खे तक़रीबन 50 असांजा स्टाकिस्ट हुआ। अच्छा पोइ छा आहे जो उहा रिकवरी सही थिए कोन थी, जी ॾाढो ॾुखियो मरलो आहे। जी जी त इन करे हाणे जेके ऑनलाइन में वठनि था या जी। हिते असांजो हाणे डिस्प्ले सेंटर जी बि आहे जी असांजो, जी 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 हितां किताब इलाही माण्हू जी, वठनि जी। था, पोइ ऑनलाइन ते वठे थो। सही। इहे थी वियो आहे आहिस्ते आहिस्ते किताबनि जो इहो सिलसिलो। सही सही सही। त साईं हाणे हीअ जेके किताब जेके तव्हां वटि जीअं चओ था तव्हां ऑनलाइन वग़ैरह किताब ॾिना वञनि था, सप्लाई कया वञनि था, त मां इन हवाले सां तव्हां खां इहो थोरो पुछंदुमि त जेके असां वटि लाइब्रेरियूं आहिनि, तमामु वॾियूं वॾियूं जेके लाइब्रेरियूं, छा जेको किताबु छपिजे थो त उन्हनि लाइब्रेरियुनि लाइ बि इहे किताब तव्हां हिकिड़ो तोहफ़े जे तौर ते तव्हां मोकिलींदा हो? न ईअं रहियो त कोन्हे तोहफ़े तौर ते मोकिलण जो। जी असल में लाइब्रेरियुनि वारा कॾहिं कॾहिं अचनि था, हा कुझु सिलेक्ट करे किताब वठनि था, जी पर उहो कॾहिं कॾहिं जो रवाजु आहे, रेगुलर अच्छा, कोन्हे। रेगुलर न उहो आहे। तमामु घटि आहे। हा पोइ उहे जेके पसंदि अचनि था वठनि था, जी पर इहो रेगुलर कोन्हे। जेकॾहिं इहे लाइब्रेरी वारा वठनि था, हा असांखे इलाही सपोर्ट थी वियो। जी। इहो थोरो हिकिड़ो आहे। त हिन वक़्तु जेके पढ़ंदड़नि जो तादादु आहे तव्हां वटि जेतिरी उहा सेल थींदी हूंदी या पब्लिश जेके वग़ैरह थियनि था,
त उहो तइदादु यानी जॾहिं खां ऑनलाइन थियो आहे या कुझु सोशल मीडिया ज़रिए या ऐप ज़रिए, त छा पढ़ंदड़नि में घटिताई आई आहे या शौक़ु जेको आहे उहो लाॻीतो बरक़रार आहे? तव्हां कीअं था सम्झो? इहो शौक़ु त पंहिंजी जाइ ते आहे। जी असल में स्टूडेंट शागिर्द जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़नि था त उते हिकिड़ो उन्हनि खे माहौल मिले थो त जी। भई किताब पढ़नि। जी उहे दोस्त पंहिंजे फ्रेंड सर्कल में जेके आहिनि हिक ॿिए सां शेयर था कनि। जी जॾहिं यूनिवर्सिटी खुले थी त उहे चवनि था फलाणो नॉवेल सुठो आहे, जी उहे हिक ॿिए खे ॾिसी पढ़नि था। नौजवाननि जो इहो रुझान आहे। जी बाक़ी जेके वॾी उमिरि जा आहिनि, जी, जी। उहे जेके पुराणा पढ़ंदड़ आहिनि, जी जी उहे किताबनि खां सवाइ नथा रही सघनि। जी 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 बाक़ी इहो ॻाल्हि आहे जो पहिरीं खां थोरो आहिस्ते आहिस्ते घटियो आहे। जी जी इहो जी आहे। बाक़ी हाणे इहो ख़तमु थी वियो आहे, इहा अञा ॻाल्हि कोन्हे। जी जी माण्हू वठनि था, पढ़नि था, इहो पंहिंजी पसंदि जा वठनि था, इहो उन्हनि खे छॾणु आहे कहिड़ो पसंदि था उहो जी वठनि जी था। जी इहा आहे। तमामु सुठो अथई, ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। ऐं तव्हांजो हीउ पंहिंजो कविता पब्लिकेशन हिते तमामु वॾो तइदादु आहे किताबनि जो। ऐं मूंखे ॾिसंदड़नि खे ॾेखारे रहियो आहियां, वाक़ई हिते कुझु अहिड़ा किताब बि मां ॾिठा आहिनि जेके मूं ख़ुदि उहे किताब अञा न ॾिसी सघियो आहियां। ऐं जॾहिं बि किथे किताबी या अदबी को मेलो लॻंदो आहे त पोइ उते असांखे बि सही मौक़ो मिलंदो आहे वठण जो। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त किताब माना किथे न किथे किताब वठिजे। हींअर आयासीं त अव्हां जे दुकानु बंदि हुयो त वरी परे पासे वियासीं, हिकु खुलियलु हुयो त हाणे ॾिसो तव्हां वटि बि तमामु वॾो तइदादु किताबनि जो मौजूदु आहे। त मां चयुमि त दुकान ते जेकॾहिं चढ़िया आहियूं, किताब हिकिड़ो वठिणो आहे। सो साईं किताब बसि इहे सम्झो त पढ़ण वारे लाइ तमामु वॾी हिकिड़ी क़ीमती शइ आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थी अव्हां सां अॼु मिली करे, बेहदि ख़ुशी थी। इनशाला त इहे मोहबतूं जेके आहिनि इहे पंहिंजूं इहे वरी मिलंदासीं कंहिं वरी ॿिए टाइम ते। ऐं अव्हां जी वॾी महिरबानी। तव्हां आयो, वॾी महिरबानी, मूंखे ख़ुशी थी। जी जी पंहिंजो ईअं टेलीफोनिक राब्तो हो। जी साईं जी वरी तव्हां आया त ईअं जहिड़ो कुझु थी वियो यार, ईअं हिकिड़ो असांजे लाइ बि भाग भला ॾाढो जो इन छुटी वारे ॾींहं ते, हालांकि अॼु जुमे जे ॾींहुं घटि खोलींदा आहिनि। जी 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 तव्हांजी मोहबत इहा हुई जो बसि हिते अची वियासीं ऐं सुठो लॻो। साईं वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख थोरा कुर्बानी।